नाज़रीन, मेहर लॻे 12 दिहाड़ा अॻु क़तल थियल ग़ुलाम अब्बास चांडियो ऐं भुट्टो मीरचंद जे वारसनि पारां क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाज कयो वियो आहे। तफ़सीलनि लाइ ॾिसूं था सजाद चांडियो जी हीअ रिपोर्ट। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नाज़रीन आऊं सजाद चांडियो। नाज़रीन, 12 ॾींहं अॻु ग़ुलाम अब्बास चांडियो ऐं संदसि दोस्त खे क़तल कयो वियो। उन जा क़ातिल हिन ॾींहं ताईं गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। उन लाइ वारिस सरापा एहतजाज आहिनि। अचो त साणसि ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। जी सर, तव्हांखे ख़बर आहे त 12 ॾींहं अॻु मुंहिंजे बाबा शहीद ग़ुलाम अब्बास चांडियो ऐं उनजे साथी शहीद अली अकबर मीरजत खे बेदर्दी सां ॾींहं ॾिठे जो काज़ी आरफ भरिसां क़तल कयो वियो। उन वाक़े खे 12 ॾींहं गुज़री विया आहिनि। हिन वक़्त ताईं मेड़ पुलिस जी एतिरी नाहली आहे, मेड़ पुलिस SHO A सेक्शन नूर मुस्तफ़ा पठान जी एतिरी नाहली आहे जो 12 ॾींहं गुज़री विया आहिनि। उहे जवाबदार हिन वक़्त ताईं सरेआम घुमी रहिया आहिनि। उन्हनि खे हिन वक़्त ताईं गिरफ़्तार न कयो वियो आहे। ऐं उहे जवाबदार जेके सरेआम घुमी रहिया आहिनि हिन वक़्त ताईं असांजी जाननि खे बि उन जवाबदारनि मां ख़तरो आहे। ऐं उहे जवाबदार वारा शहर में सरेआम कारोबार हलाए रहिया आहिनि। मेयर पुलिस उन्हनि खे गिरफ़्तार त न पई करे, पर ख़बर पई आहे त मेयर पुलिस जेको असांजे केस जो जवाबदार आहे मंज़ूर मीरजत ऐं ग़ुलाम मुस्तफ़ा मीरजत, मेयर पुलिस SHO A सेक्शन मेयर नूर मुस्तफ़ा पठान उन्हनि सां डीलिंग करे उन्हनि जा नाला केस मां ख़ारिज करणु चाहे थो। असां वस वारनि चीफ ऑफ पाकिस्तान, चीफ जस्टिस ऑफ सिंध, DIG हैदराबाद, IG सिंध, SP दादू, DSP मेयर खे असांजी अपील आहे त ख़ुदा रा असां सां इंसाफ़ कयो। सर, जीअं त असांजो भाउ ग़ुलाम अब्बास 4 मई 21 रमज़ान मुबारक ते 3:30 खां 4 बजे वॻे ताईं शहीद कयो वियो। उन सां गॾु उनजो दोस्त अली अकबर उर्फ़ भुट्टो मीरजत खे शहीद कयो वियो। हींअर ताईं को बि क़ातिल गिरफ़्तार न थियो आहे। असांजो IG सिंध, DIG ऐं SSP सां असां मिलणु वियासीं। असां सां SSP मिलणु नथो चाहे। असां सां इंसाफ़ कयो वञे। असांजो एहतजाज एसि ताईं जारी रहंदो जेसि ताईं क़ातिल गिरफ़्तार न थींदा। बाबा साईं, जीअं त मुंहिंजो मासाद शहीद ग़ुलाम अब्बास चांडियो शहीद थी वियो आहे, असांजी खून सां इंसाफ़ न थियो आहे। ISP सां असां मिलणु विया आहियूं, मासूम बचड़ा वठी आया आहियूं असां सां मिलण लाइ, हुन इनकार कयो आहे। हाणे असां धरनो जेको हणंदासीं इन में मां पाण साड़ींदुमि ऐं पंहिंजा बचड़ा बि पंहिंजे अॻियां थाणे अॻियां साड़ींदुसि। इहो चवणु आहे असांजो त असांखे हिन महिल इंसाफ़ खपे। SSP दादू खे, SHO मेड़ खे अपील आहे असांखे इंसाफ़ खपे। जीअं त असांजो भाउ ग़ुलाम अब्बास खे बेदर्दी सां क़तलु कयो वियो ऐं उनजो दोस्त भुट्टो मीरजत, जंहिंजे क़ातिलनि जी गिरफ़्तारी जे लाइ असां धिका खाईंदा था त दर दर पुलिस वटि असां रोज़ु वञूं था। असां सां SHO मिले कोन थो, जवाबदार धुर सां मिली रोज़ु वञी पैसा वठी करे अचे थो मोटी। उन खां पोइ असां प्रोग्राम कयोसीं जेको असां SP दादू वटि वियासीं। SP साहिब बि असां सां न मिलियो। असां हाणे छा कयूं, असां मजबूर थी एहतजाज जो वार्निंग ॾिनी आहे, जेका इनशाअल्लाह असां 18 तारीख़ ते एहतजाज कंदासीं थाणे जा ॾो। ऐं उन जा ॾो जेकर असांखे अञा इंसाफ़ न मिलियो त असां पाण खे साड़ींदासीं ऐं एहतजाज दायरो वधाईंदासीं। जी नाज़रीन, तव्हां हिते एहतजाज में शामिल माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿोलियूं ॿुधियूं त उन्हनि जो इहो ई चवणो हुयो जेकॾहिं क़ातिल गिरफ़्तार न थी सघिया त मेहर थाणे अॻियां असां पंहिंजो पाण खे बाहियूं ॾींदासीं। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त IG सिंध, DIG हैदराबाद ऐं SSP दादू खे मुतहरिक किरदारु अदा करणु खपे ऐं ग़ुलाम अब्बास चांडियो समेत 2 ॼणनि जा क़ातिल गिरफ़्तार कया वञनि। सजाद